हलिया मंदिर जो दर्शन कराएं। हलिया हे मंदिर जा सेवादारी जय झूलेलाल। जय झूलेलाल। ॿुधायो भई चालीहो साहिब कॾहिं खां चालू थींदो ऐं कीअं थींदो? जय झूलेलाल त पहिरीं त सभिनी खे चालीहो साहिब 21/7/2025 सूमर ॾींहुं चालू थींदो। सुबुह जो 9 बजे झंडो चाढ़े शहनाई वादन सां आनंद ऐं मौज में तव्हां बि रखो ऐं ॿियनि खे बि ॿुधायो। नगरवासियुनि खे प्रेमियुनि खे निमाणी वेनिती आहे त रखी चालीहो रखी करे पंहिंजा जीवन सफल कयो। आयो लाल सभई चो झूले। सुबह जो आरती जो टाइम 8:15 बजे आहे और रात जो आरती जो टाइम 9:30 बजे। भजन कीर्तन रात जी मौज मचंदी। तव्हां सभिनी खे निमाणी वेनिती आहे पंहिंजे परिवार सां अची करे मेले की शान वधाईंदा। आयो लाल सभई चो झूले। जेको चालीहो रखे तो उहो भागन वारो। जेको चालीहो रखे तो उहो भागन वारो।